लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं इंटरव्यू प्रोग्राम में जनाब जगदीश कुमार आहूजा सां जारी आहिनि। जगदीश कुमार आहूजा हींअर ॿी पार्टी में दाख़िल थियण महिल हिकिड़ो सॼो सेटअप ठाहिण खां पोइ साईं खवल असांखे ॿुधाईं त हू 3 सालनि जी मोकल वठण जे ख़्याल खां चई त तव्हांजे ख़िलाफ़ु न हूंदुमि, पस मंज़र में कमु कंदुसि, पर मां 3 साल मोकल थो वठां। ये 3 साल मोकल छो पे वरितई, पंहिंजी ज़ुबानी ॿुधाए त वधीक सुठो। सभ खां पहिरीं त मां चवंदुमि त मुंहिंजी सियासी ज़िंदगीअ जो जेकॾहिं मां एतिराफ़ जुर्म कयां, केॾी बि जस्टिफिकेशन ॾिनी वञे, बहरहाल इहो सियासी ॾोह हुयो त भले मां उन में सिलसिले में पोइ शामिलु थियुमि। पाकिस्तान क्वार्टर में बि मूंखे सॾियो वियो, हेॾे ख़ालिद जे जाइ ते बि अज़ीज़ाबाद मूंखे सॾियो वियो, पर उते मुंहिंजी एॾी ज़िमेदाराना पोज़ीशन ॿिन्ही हंधनि ते ठही वई हुई जो मूं ते इहा ज़िमेदारी आहे थी पए ऐं मां सॼे साथ खे छॾे घर वेही रहियुमि। यकीनन इहो मुंहिंजी ज़िंदगी जो पहिरियों सियासी जुर्म आहे, इन जो मां एतिराफ़ कयां थो। पर छो कयो, मोकल जो ख़्यालु छो आहे, ॿुधायां थो। हाणे हिकु त यकदमि आरीसर जो ओचितो 20 डिसंबर ते जवाबु ॾेई छॾणु मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो अर्थ शेकिंग हो। त हाणे छा थींदो, जीएसनि माना छॾण जे असां हक़ में न हुयासीं, हिन जे कढ सां हाणे छॾे चुका आहियूं, प्रैक्टिकली सोशलिस्ट ग्रुप छॾे चुको आहे। ईअं न आहे असां वटि इहो ऑप्शन न हो वापसि मोटण जो, त असां ओॾे छॾे चुका आहियूं, हाणे कंदासीं छा, असांजी इहा त पोज़ीशन कोन्हे। हलो ठीकु आहे, हिकिड़ो उहो झटिको लॻो। ऐं ॾिसो स्टूडेंट लाइफ आहे, असांजा फाइनल ईयर में आहियूं, असांजी का वॾी एज कान्हे का, पर उन वक़्तु मूंखे हिकिड़ो ज़हनी धचको उहो वॾो लॻो। उते बि असां संभाले वियासीं, हलो ठीकु आहे, हाणे जेके निकिरी आया आहियूं संभालियूं था। वरी ॿियो झटिको यकदमि मूंखे इहो लॻो त फेज़ पिज़्ज़ा ते चयो त नज़रियाती लाइन मटाए। मां चयो इहो ई त ठपो लॻंदो आहे त जेको कम्युनिस्ट थींदो आहे आज़ादी त हथु खणी वेंदो आहे, जेको लाहौर वेंदो आहे उहो सिंध जो सौदो करे ईंदो आहे। मां चयो पोइ हुननि में असां में फ़र्क़ु छा रहियो। मां चयो इहो त मां न थियणु ॾींदुमि। त उन खां पोइ सॼो बार मूं ते अची पियो। हाणे उहो मां सम्झां पियो त मां हिन जे अहल बि न आहियां। हिकिड़ी पॉलिटिकल पार्टीअ खे स्टूडेंट लाइफ में लीड करणु, हिकु त मां सम्झां पियो त माना मां सॼा बुलंडर्स कया आहिनि, जेको असां कम्युनिस्ट ग्रुप ठाहियोसीं, जेको आरीसर जे कढ लॻासीं ऐं उन जा नतीजा ही निकिता आहिनि। हिन खां असां इंडिपेंडेंट कमु कंदा पिया अचूं त सभिनि सां गॾु पिया हलूं। त माना मूंखे सियासत जी उहा सम्झ बूझ कोन्हे। हिकिड़ी माना पंहिंजी सेल्फ जीअं पोस्टमार्टम कजे, हिकु त मां उन प्रोसेस में अची वियुमि। ॿियो इहो त मां इन नतीजे पहुतुमि त मां अॻियां हली इन सॼे धड़े खे लीड नथो करे सघां। उनजे पोयां को हिंदू हुजणु रीज़न न हो, मां इन ॻाल्हि खे अहमियत न ॾींदुमि। दोस्त चवंदा इन जे करे पोइ हिते रहंदो हुअमि, न त मां हक़ीक़त इहा त मां पंहिंजे ज़हन में इन मामले में भागी रहियो आहे। छा थींदो, 2-3 ॾींहं जेल वधीक भोॻींदासीं न, पर दोस्त चवंदा हलो ठीकु आहे त ठीकु आहे। पर हिते जेको आहे मूंखे इहो न लॻो त को मां इन खे लीड करे सघां थो। उन खां पोइ जेको वरी मां ॿियो ऐं हिन जे करे वॾो नुक़सानु मुंहिंजे लीड न करण जे करे इहो पइजी वियो त जेके बि सीनियर दोस्त हुआ, जीअं चऊं था न इहो जीएसएन जी बलड़ जी थी वियो, इहो कुर्बान कमांगर, क़ाइमदीन शाह, बाग वारा, उहे सभु जा सभु मुंहिंजे पोइते हटण जे करे, उहे बि सभु पाकिस्तान क्वार्टर सी पूरी टीम। ऐं छाजे करे वरी मां सभिनी सीनियर दोस्तनि खे छॾे, जिन सां गॾु इहे सभु फ़ैसिला थिया, छॾे इदरीस जी ऐं जेको आहे जलील कोराई जी चूंड कई, त फेज़ जॾहिं इहा लाइन मटाई त मुंहिंजो ट्रस्ट सभिनि तां टुटी वियो। छो त असां सभिनी गॾु कमु कयो आहे। मां चयो हिननि मां जेकॾहिं मां लीड नथो कयां, हिननि मां कंहिं ॿिए खे लीड ॾियां थो, त मुमकिन आहे त उन्हनि मां कोई दोस्त जेको आहे न आज़ादीअ तां हथु न खणी वञे। असगर कुरैशी हुयो मेन, जंहिं ते ट्रस्ट हो, उनखे नौकिरी मिली वई, उहो इस्लामाबाद हलियो, उनजी पढ़ाई पूरी थी वई। क़ौमी फ़र्ज़ पूरा थी विया। पोइ असगर सां ई सलाह करे असां चूंड कईसीं इदरीस चांडे जी ऐं जेको आहे जलील कोराई जी। पोइ सिंधोस्त मंसूर तंज़ीम ठाहियूं, सिंधोस्त इनकलाबी पार्टी ठाहियूं। पोइ इदरीस ऐं जलील रहिया, जेको आहे सलाहियतूं हुन में वधीक हुयूं नज़रियाती। इदरीस में त लीडर उहो थियो, न त मां सॼे 2 ॼणनि खे, इन्हनि 2 खे सॾे चयो हाणे तव्हांखे पार्टी संभालणी आहे, ग्रुप माना संभालणो आहे। सवेरे तव्हां इहो चयो त इदरीस ज़िले जी लेवल हुई उन वक़्तु। हा,
पोइ तव्हां हुनखे वरी मर्कज़ी अॻुवाण करे छॾियो। असांजे ग्रुप जे अंदरि ॿी का पोज़ीशन कोन्हे पोज़ीशन कोन्हे। कंहिं बि ॿिए माण्हू, छो त सीनियर माण्हुनि तां मुंहिंजो ट्रस्ट टुटी वियो। जे उहा बि ग़लती हुई त मुंहिंजी हुई, पर मूंखे इहो न हो त मूंखे इहो त हाणे जेका असांखे पार्टी ठाहिणी आहे उहा सिंधु देश जी ॻाल्हि न कंदी, आज़ादु सोशलिस्ट सिंध जो प्रोग्राम खणी अॻियां वधंदी। सिंधु देश पूरो थियो त हाणे सिंधु देश हिकिड़ो GS जो प्रोग्राम थियो न, असां कयूं आज़ादी जी ॻाल्हि था। हाणे जगदीश वटि सिंधु देश त हाणे असां हुनखे कयोसीं आज़ादु सोशलिस्ट। हाणे तव्हां हुनखे ॾिनो ढक ॿियो सोशलिस्ट, आज़ादु सोशलिस्ट सिंध सॼो असां ॾिनोसीं। इन जे करे ई मूंखे इन्हनि ॿिनि ते इहो ट्रस्ट हो त इहा आज़ादीअ तां हथु न खणंदा न खणंदा। ऐं हू उन्हनि वाक़ई ॾुखियुनि सूरत हाल में इन्हनि महिनत करे हिकिड़ो ग्रुप ठाहे बि आया, खणी बि आया ऐं सुठे नमूने माना पंहिंजी सम्झो त वतन दोस्त आज़ादीअ तां हथु खणी वई। इहो आज़ादु सोशलिस्ट सिंध जो प्रोग्राम वतन दोस्त पए खयो। अरबाब साहब हुन बि सिंधु लफ़्ज़ कटे छॾियो, सवाप मां वाप थी वई। हो बि पाकिस्तान लेवल जे अलायंसिस में हलिया विया। इहो जेको इनकलाबी पार्टी, त इहो जेको सवाप वारो वैक्यूम आहे उहो सम्झो त सिंध दोस्त इनकलाबी पार्टी आहे। तव्हां भरियो, तव्हां वियो मोकल ते, लीडर पंहिंजा मुक़ररु कयव। हिकिड़े सुवाल जो त जवाबु ॾियो। बिल्कुलु हा हा। पोइ तव्हांजी सॼी ॻाल्हि मां त ईअं थो लॻे न त तव्हां सां वफ़ाई, बेवफ़ाई, जुदाई, ग़म ऐं हिजर, फिराक, वसाल, इहे शयूं अहम आहिनि। नज़रियो त तव्हां वटि आहे कोन जेको तव्हांखे ॿुधाए त बाबा रस्तो हीअ आहे, माण्हू अहम न आहिनि। न नज़रियो त इहो न नज़रिए सां त बीठासीं यको न साईं, नज़रियो त मां छॾियो ई कोन न। सिंध जी आज़ादी ऐं सोशलिज़म गियो साहब छॾे थो त परेशान था थियो न, उहो थियो हिकमत वारी ॻाल्हि त मां लीड कयां वञी। तव्हांखे ॾिसो न, मां 3 साल बि ख़बर त छो छॾियो परेशान त हिन ग्रुप जे अंदरि जेकॾहिं मां एक्टिव रहंदुमि त एतिरो वॾो फ़र्क़ु आहे नज़रियाती लेवल जो ऐं प्रैक्टिकल लेवल जो, त पोइ हिन ग्रुप खे लीड मूंखे ई करिणो पवंदो। जेकॾहिं लीड नाहे करिणो त मूंखे प्रैक्टिकल पॉलिटिक्स खां ई ॿाहिरि निकिरणो पवंदो। ठीकु आहे, इहो हिकमत अमली जो मामिलो, हिन जी नज़र बल्कि तव्हां ॾिसो मां इदरीस ऐं हुननि खे बि छाजे करे थो ॾियां लीडरशिप, हालांकि जूनियर आहिनि, उहे सॼे प्रोसेस में कोन्हनि GS छॾण वारे में, मेन प्रोसेस में कोन्हनि। छो थो ॾियां त नज़रियाती लाइन नाहे फेराइणी। नज़रियाती लाइन असांजी सही आहे, आज़ादु सोशलिस्ट सिंध वारी, सिंध जी आज़ादी। तव्हां उन ज़िले जी लेवल ते बीठल माण्हू ॿ हिकु जिन खे बि तव्हां इहो सौंपियो था त यार तव्हां अॻिते हलो, मूंखे थोरी मोकल ॾियो, त तव्हां नज़रियाती तौरु उन्हनि खे मुस्तहकम माण्हू सम्झो था तॾहिं था ॾियो न। हा हा बिल्कुलु। ऐं तव्हां सम्झो था त हे गाॾो छिके वेंदा। उमेद ई ज़ाहिर उमेद ई कबी। हाणे गाॾो छिके वेंदा, पोइ गाॾो छिकियो, गाॾो छिके विया। छा कयूं? बाक़ाइदा पहिरीं हिकिड़ो आहे हुननि सिंध दोस्त मज़दूर तंज़ीम ठाही। ऐं मज़दूर तंज़ीम खां पोइ हुनखे सियासी पार्टी जी लेवल ते खणी आया। ऐं पोइ 86 में वरी पोइ मां उहा सिंध दोस्त इनकलाबी पार्टी जॉइन बि कई। बिहाइंड द सीन मां हुननि सां हूंदो हो। उहो त ठीकु आहे। बाक़ी जेको नज़रियाती जेको ख़ाल हुयो, जेको मुंहिंजे करे पैदा थियो, त उहो वरी दिलशाद भुटे भरियो। सीनियर उन जेको आहे पहिरियों भेरो सिंध दोस्त खे इहो पाकिस्तान जबरी इलाक़ जी थ्योरी ॾिनी, जेका हुन जंहिं हुनखे मथे खणण में वॾो रोल अदा कयो। ऐं उन खां पोइ असां इनकलाबी राह पर्चो बि कढंदा हुआसीं। पोइ माना ख़ाकी जोयो बि उन में हुयो, माना जेको नज़रियाती सर्किल हो, मां दिलशाद ऐं ख़ाकी। अच्छा, असां माना दिलशाद फाउंडर, माना नज़रियाती मूंखे छॾण खां पोइ इदरीस खे नज़रियाती जेका लाइन ॾिनी उहा दिलशाद भुटे ॾिनी। उन खां पोइ देरि सां दिलशाद बि GS में हो, जिसाफ में या मुआज़ में हो। ऐं मुंहिंजो उन सां घणो न हो। असांजी जेका पाकिस्तान क्वार्टर ते हिकिड़ी मीटिंग थी, हिकिड़ी मीटिंग में शायदि आयो हो। उन खां पोइ उहो उन छॾण वारे प्रोसेस में बि न हो। पर छॾण खां पोइ इदरीस दिलशाद सां रखियो। पोइ जेके बि स्टडी सर्कल बि वेंदे थिया, ॿियो ख़ालिद नूरानी हो LMC मां, उहो नज़रियाती सर्किल्स उहे इन्हनि हलाया। त माना उनखे हिकिड़ा नज़रियाती इनपुट बि मिली वियो। मूंसां माना घर ते कचहरी कंदा, बाक़ी मां हुन में एक्टिव न। पोइ 86 में वापसि सिंध दोस्त इनकलाबी पार्टीअ में अची वियो। पोइ असां टई गॾिजी दिलशाद, मां ऐं ख़ाकी इनकलाबी राह पर्चो कढंदा हुआसीं। मूंखां अॻु बि शायदि उन्हनि कढियो हूंदो, पर तसलसल में हुयासीं राब्ते में। उन खां पोइ सोवियत यूनियन जे ज़वाल ताईं
सिंधोस इनकलाबी पार्टी बरक़रार रही, उन पंहिंजी हैसियत बि मञाई ऐं उन खां पोइ जेको माना जीअं ॿियूं तहरीकूं ज़वाल पज़ीर थी वियूं, सिंधोस इनकलाबी पार्टी बि पोइ सोवियत यूनियन जे फाल खां पोइ वॾा कम कहिड़ा कया तव्हां इन 4 सालनि में? इन्हनि में मेजर जेका ॻाल्हि हुई त उहा जेका असां आज़ादु सोशलिस्ट सिंध वारी नज़रियाती लाइन हुई उनखे इंटेक्ट रखियोसीं, उनजे करे ई असांखे मोट बि मिली। ॿियो वॾी तरबियत वारो माहौल जेको हुननि नेटवर्क ठाहियो मुंहिंजे अचण खां अॻु ई, त सॼो माना मेन सर्किल आहे जीअं तव्हां सां अक्सर त जेसिन जा ई दोस्त हूंदा न जेके पोइ नई भर्ती बि ॾाढी थी, नई थी तमामु घणी थी। हाणे ऐं उनजो बहितरीनु तरीक़ेकार हूंदो त जेको बि मेंबर थींदो उहो डायरेक्ट स्टडी सर्किल में ईंदो। हाणे हीअं कयूं त इहे कुल घणा माण्हू हूंदा अंदाज़ जिन जी ट्रेनिंग थी हूंदी नज़रियाती? 1000 खां मथे हूंदा। 1000 खनि? हा, सॼी ठीकु आहे। हाणे उहे 1000 खां थियनि, उन्हनि में केतिरा त सहाफ़ियत में आहिनि, केतिरा कहिड़ी सियासत में आहिनि। हाणे अख़्तियार खोखर ऐं जेको आहे उनजो भाउ कहिड़ो आहे इरशाद खोखर, ठीकु आहे, मंज़ूर शेख ठीकु, SSO जो प्रेसिडेंट हो, फयाज़ नाइच सिंधोस्त में हुयो, त असांजो इहो सर्किल बि चङो रहियो आहे। ठीकु, जेके मूंखे हींअर नाला यादि अचंदा पर तमामु घणो माना नज़रियाती काडर सां बहितरीनु नज़रियाती काडर तयारु कयो। उन खां पोइ त ईअं थियो त जॾहिं जेको आहे ही क्राइसिस पैदा थियो त असांजी ॾाढी कोशिशि रही त सिंधोस खे हलाए सघूं। सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ ॾाढियूं कोशिशूं थियूं पर असां न पिया हलाए सघूं। छो? मुख़्तलिफ़ तौर ते पहिरियों क्राइसिस त मां चवंदुमि त वरी बि मुंहिंजो हो त भई नज़रियाती तौर ते असां कॾहिं बि मां जज़्बाती तौर ते न GSN जॉइन कई आहे, न सिंधोस इनकलाबी पार्टी ठाही आहे। जज़्बाती बुनियाद कोन आहे त बाबा ख़बर ई त सॼी दुनिया ॿिनि ब्लाकनि में विढ़ियल आहे, क़ौमी आज़ादी जूं कम्यूनिस्ट तहरीकूं गॾिजी करे मदद कंदियूं त पावर ऐं बैलेंस थींदो। जीअं वेटनामी आज़ादु थिया आहिनि तीअं सिंधी बि आज़ादु थी वेंदा, बलोच बि आज़ादु थी वेंदा। 91 खां पोइ जॾहिं पावर बैलेंस ई टुटी वियो, सॼी दुनिया जेको आहे यूनिपोलर थी वई, त हाणे सिंध जी आज़ादी किथां मिलंदी? 1000 माण्हू काथे? मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि। हा हा, माना को घर वेठो आहे, को ज़ाती ज़िंदगीअ में हलियो वियो आहे, को कंहिं पार्टीअ में आहे। न बदिजे त उन 1000 में मायूसी जो स्केल छा हूंदो? हींअर त मां उहा एनालाइसिस न असांजी त जेको बि सॼो काडर हो न, मायूसीअ खां वधीक हिकिड़ा मायूस थिया, हिकिड़ा डीजनरेट थिया, हिकिड़ा अॼु बि इंटेक्ट आहिनि। तमामु सुठो काडर अॼु बि इंटेक्ट आहे। दिलशाद किथे आहे? दिलशाद ऐं वरी हिकिड़ो ॿियो सीन थी वियो 88 में। उहो छा थियो? त दिलशाद ऐं खाकीअ वरी जेको 88 में हिकिड़ी वॾी भंज ठाह थी समूरियुनि पार्टियुनि में। मां हाणे ॿीहर स्टडी कई आहे, न पर 88 में फाज़िल राहू मार्चे थो, अवामी तहरीक में थिए थो, मतिलबु 86, 87, 88 इहे सम्झो न भंज ठाह जान। वतन दोस्ती मां हाणे हिस्ट्री पढ़ी, उहे बि इन्हनि 2-3 सालनि में टुटा आहिनि। मूं ते जेको आहे हुननि हयो इल्ज़ाम, असां हिकु धुर थी सॼो कमु पए कयोसीं, इंटेक्ट हिकु वन फैमिली। पोइ पहिरियों भेरो मूं ते जेको आहे खाकी ऐं दिलशाद चयो त हीअ सिंध जी आज़ादीअ सां सचो न आहे। ओके, ही तव्हां कंहिंजी आज़ादी सां सचा? मां अॼु बि सिंध जी आज़ादीअ सां ऐं गॾोगॾु सॼी साझी आज़ादी। अच्छा, बहरहाल उहा ब्लेम लॻो मुंहिंजी लाइफ जो इहो वॾो शाक हो। पोइ उन्हनि तव्हांखे कढी छॾियो या तव्हां उन्हनि खे कढियो? बसि हलियो, वॾी कांग्रेस वेठी, सॼी नज़रियाती पार्टी वॾे इमोशनल शाक में अची वई ऐं असां टिनी खे सॼो काडर वॾी इज़त ॾींदो हो। मेन लीड ते कहिड़ा कहिड़ा माण्हू हो जेके कांग्रेस में वेठो? सॼी पार्टी ही समूरा सर्किल न उन वक़्तु जेके बि माना मेन सर्किल जा माण्हू हुया। इदरीस त लीडर हुयो, वो छॾे न वियो? न उन वक़्तु गॾु हुआसीं। नवाज़ लीग में न वियो? न हीअ त सोवियत यूनियन टुटण खां पोइ जूं ॻाल्हियूं। नवाज़ लीग त उन महिल बि न भले कुझु बि हुजे, जेसि ताईं सोवियत यूनियन हुयो, सिंधोस्त हुई, इदरीस साहब हुयो। हा हा, हे उन खां पोइ जीअं सभई माण्हू। कांग्रेस छा कयो? कांग्रेस में इहो केस हलियो। वाह, तव्हां ते मूं ते केस हलियो, कटाड़े में तव्हांखे बिहारियो, गदार आज़म। उन में जेको आहे केस मां खटी वियुमि। केस खाकी जो पेश कयो? खाकी ऐं दिलशाद या ॿिन्ही अलॻि अलॻि कयो? न, ॿिन्ही जो गॾियल हो। गॾियल हो? हा, ॿिन्ही जो गॾियल। अच्छा, ठाहे आया? हा, बसि हुनखे चयऊं, पोइ हाणे इहो
माना केस इन्हनि ॿिनि जो हो मुंहिंजे लाइ। तुंहिंजे तजुर्बे मूजिबि इहा लिखत कंहिंजी आहे केस जी? लिखत बसि ॿई हुया, अच्छा। इन करे पार्टी अंदरि केस इन्हनि ॿिन्ही रखियो। ॿिन्ही विडियो नज़रियाती तौर होशियारु केरु आहे? नज़रियाती तौर ते हो दिलशाद दिलशाद वधीक ठीकु। अॼु बि नज़रियाती तौर ते सिंधोस खे हुन जबरी इलाक़ जहिड़ो बेस ॾिनो। माण्हू पॉज़िटिव ॻाल्हि जेका पॉज़िटिव आहे स्टडी सर्कल्स जो सॼो ॼाण इहा का इदरीस या जलील जी सलाहियत न हुई, इहा दिलशाद जी। माना सिंधोस खे ठाहिण में फाउंडेशन्स में इदरीस सां गॾु दिलशाद जो वॾो रोल आहे, बसि ठाहिण में बि वॾो रोल केस आहे। हलियो बसि पोइ उन में मेजॉरिटीअ मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। अच्छा। जॾहिं मेजॉरिटी हक़ में फ़ैसिलो ॾिनो त पोइ मां डिमांड इहा ई रखी त हाणे जिन जेको आहे मुंहिंजे नज़र में उन्हनि बदनीयतीअ जे बुनियाद ते कयो आहे, ईअं न आहे त को हुननि खे का ग़लति फ़हमी थी आहे। सो हुननि बदनीयती ते कयो आहे, इन करे गॾु नथा हली सघूं। या मां पार्टीअ में रहंदुसि या उहो रहंदा, पार्टीअ खे हाणे फ़ैसिलो करिणो आहे। पोइ थोरी हुनजी सस्पेंशन थी, पोइ असां माना पार्टीअ जे कमु करण जो रिधम आहे न उहो टुटी वियो। वरी उन खां पोइ मुज़फ़र कलोड़े वारनि सां असां करे वरी असां हिकिड़े ॿियो ब्लंडर कयोसीं त सिंधोस खे हूअं जेको असां ऑर्गेनाइज़ करे हलायूं आहे, वरी मुज़फ़र कलोड़े खे चेयरमैन करे छॾियोसीं। इहो असांजो ॿियो ब्लंडर हो। मुज़फ़र कलोड़ो माना डॉक्टर मुज़फ़र या हू हे जेको माना प्रोग्रेसिव चीज़ मां जेको हैदर जो हुयो, मुज़फ़र कुनल सारियो इहे हुया, इहो असांजो ॿियो वॾो ब्लंडर हुयो। वरी उहे बि अलॻि थी विया, वापसि असां सिंधोस इनक़लाबी पार्टी बहाल कईसीं। वरी जॾहिं सोवियत यूनियन टुटो त पोइ हितां खां मुंहिंजो वरी इहो जेको पेरिस्ट्राइका जो गोरबाचोफ जो हुयो, मां हुनजे वॾे फेवर में मां सॼी स्टडी कंदो हुउमि, पर इहो मूंखे अंदाज़ो न थियो त को सोवियत यूनियन रिफॉर्म करण जे बदिरां तबाह थी वेंदो ऐं फाल थींदो, त उतां सॼो पोइ त पेरिस्ट्रोइका या हू सम्झी न सघियो। मतिलबु मां जेको मुसलसिल 85 खां गोरबाचोफ खे स्टडी कयो पए, छो त ज़िमेदारी बि पार्टीअ जे तौर ते लाइन असांखे ॾियणी हूंदी हुई, त स्टडी बि कंदा हुआसीं, सम्झंदा बि हुआसीं। मतिलबु इहो कंक्लूजन असांखे मूंखे न पए न, मूंखे त ईअं लॻो त मोर डेमोक्रेटिक ऐं जेन्युइन सोशलिज़म अची रहियो आहे। हा, ओपन थो थिए। जेको स्टालिनिस्ट सोशलिज़म आहे जंहिं ते दॿियल तनक़ीद कामरेड सोभे जी बि वेदे हूंदी हुई, असांजी बि हूंदी हुई। हा बिल्कुलु हुई। त भई त कामरेड हिकिड़ो मज़ेदार ॻाल्हि ॿुधाई। हा स्टालिन ते कामरेड इरशाद खे दिलशाद खे कढी छॾियो। हा, उन खां पोइ पार्टी मूव ओवर कयो, पर पार्टीअ जो उहो रिदम जेको उन कांग्रेस ताईं हुयो उहो स्पिरिट न रहियो। उन खां पोइ वरी इहे ग़लतियूं थियूं, वरी पोइ सोवियत यूनियन टुटी वियो। उन खां पोइ बि असां जेको आहे दुर्बलेदी हो उनखे जनरल सेक्रेटरी कयोसीं। असां वॾो जेको आहे ॾाढियूं कोशिशूं कयूंसीं, पर पोइ पार्टी न पई हले वेंदे। पोइ अवाम जे अंदरि बि इहो पोइ थिए त भई तव्हां सिंध कीअं आज़ादु कराईंदव, असां वटि त हाणे जवाबु ई कोन्हे। सोशलिज़म त कोन्हे, पर सिंध आज़ादु कीअं कराईंदव इन जो जवाबु बि असां वटि कोन्हे। त मां पाण इहो चयो, भला माण्हू सही हुआ या तव्हां? पोइ त वक़्तु ई अहिड़ो अची वियो न, सभु पोइ मूं वटि ई सुवाल हो, माण्हुनि खे त छॾियो त बाबा सिंध हाणे आज़ादु थींदी कीअं, जॾहिं असां हाणे सियासत खे या त ठेकेदारी कयूं या त ईमानदारीअ सां मञूं त हाणे इन्हनि सवालनि जा जवाब असां वटि कोन्हनि के। जॾहिं कोन्हनि के त पोइ पार्टी छो रखूं? सिधी ॻाल्हि इहा, मुंहिंजी पंहिंजी सोच इहा आहे। असां वटि पार्टीअ खे ॾियण लाइ लीडर जो कमु आहे न, ऐं इंटेलेक्चुअल जो, त हू गाइड लाइन जॾहिं हू पाण मुंझी पियो आहे, हुन वटि पाण वटि ई रस्तो कोन्हे, सवाल जो जवाबु ई कोन्हे, त पार्टी रखे छा कंदासीं? पोइ ग्रुपनि में विराइजी असां जेको आहे इदरीस ऐं असां जेको आहे हीउ जॉइन कयोसीं डेमोक्रेटिक फोरम यूसुफ लिगारीअ वारो। अच्छा। हा, ऐं कुझु दोस्त तरक़ी पसंदि में हलिया विया, कुझु ख़ामोश वेही रहिया, ऐं ईअं वरी मां बि पोइ जॾहिं पार्टी टुटी त मां बि वरी पहिरीं बिज़नेस जी लाइन शुरू कई। अच्छा, सिंध टेक कंप्यूटर कंपोजिंग सेंटर बिज़नेस ते आयो। ऐं जनाब जगदेश कुमार आहूजा जेको आहे उन हिकिड़ी पार्टी, पोइ ॿी पार्टी, पोइ केस पार्टियुनि जे अंदरि भोगींदे ऐं सोवियत यूनियन जे ड्रहण या तबाह थियण या कोलेप्स थियण खां पोइ जेको सॼी दुनिया जो चरखो फिरी वियो, नज़रिया उबता थी विया, उन खां पोइ जनाब जगदेश कुमार आहूजा जो ख़्यालु हो त पोइ असां वटि इहो सुवालु पैदा थियो हो पंहिंजे अंदर में, पंहिंजे दिमाग़नि में, त असां सिंध
आज़ादु कराइण खां वरी सोशलिज़म जो ई रस्तो भुलिजी विया आहियूं त आख़िर पहुचंदासीं कीअं, हीअ कीअं पहुचंदा, ईंदड़ कचहरी में वरी इन ते ॻाल्हाईंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी लीडर टीवी ॾिसण जी। लीडर टीवी पंहिंजे दोस्तनि साथियुनि खे ॿुधायो, हीअ संजीदा चैनल आहे। अव्हां वटि जेके बि संजीदा माण्हू आहिनि जेके सिंध खे कुझु बि ॾेई सघनि, सिंध जी तारीख़ खे कुझु ॾेई सघनि ऐं ॻाल्हियूं ॿुधाए सघनि, ॻाल्हियूं रिकॉर्ड कराए सघनि ऐं साफ़ दिली सां ॻाल्हाए सघनि। जगदीश कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके जेकॾहिं न बि ॿुधाया त थी पए सघियो, ऐं हिन जे लव स्टोरी खां वठी हिन जे हेट स्टोरी ताईं जेको जेको तव्हां ॾिठो ॿुधो आहे उन में तव्हां पाण बि जज करे सघो था। लीडर टीवी ॾिसण लाइ महिरबानी। जगदीश अॼोकी कचहरी हिते पूरी था कयूं, वरी पाण कचहरी ॿिए कंदासीं। वॾी महिरबानी।